शुरू। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी सिम जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली। दोस्तों माता जो पाँच भाउ सतान लाड उर्फ मजी। दोस्तों हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ यार, अलाए छा थी वियो आहे असांजे पंहिंजे दोस्तनि खे, अलाए छा थी वियो आहे असांजी क़ौमनि खे, अलाए केॾां था वञनि। हिकिड़े जीअरे इंसाननि खे तव्हां मारींदा था तो ऐं फनकार तव्हांखे हर वक़्तु मोहबतूं ॾियनि, हर वक़्तु तव्हांखे प्यार ॾियनि, खिलाइनि ऐं तव्हां उन फनकारनि जे गॾु आहियो। यार इहो सुठो अमल न आहे। कुझु ॾींहं अॻु में मामा लालू चई मरी वियो, अलाह उनखे हयाती ॾींदो, वॾी ज़िंदगी ॾींदो। वरी ज़ुल्फ़कार बुर्दी गुज़ारे वियो, उनखे बि अलाह साईं हयाती ॾींदो। बाबा छो? साईं निसार शाह जे नाले मां मीर मोहम्मद लाखो सॼो सिंध जो तमामु सीनियर अदाकार आहे। यार PTV कोटी हुनजी महिनत ऐं जिदोजहद आहे। तव्हां उनखे अलाए केतिरा चिकर मारे चुका आहियो। पर हाणे उहे त हिकिड़ा मां त चवां थो बेहया माण्हू हूंदो हुओ। बेहयाई खां उहो त इहो लिखे थो त जेको आहे सो फलाणो माण्हू गुज़ारे वियो। वरी तव्हांखे ॿियनि दोस्तनि खे छा थी वियो आहे? न पुछा था कयो, न ॾिसो था, न जांच था कयो। बसि अलाह साईं जन्नत में जाईंदसि, अलाह ताला हीअं कंदसि, इना अलाए राजू न। बाबा कुझु अॻ में जांच त कयो त अॻिले पोस्ट रखी आहे इहा सही आहे ग़लति आहे। तव्हां त सियाणा थो हिकिड़ो जाहिल थो थिए, हिकिड़ो जाहिल इंसान आहे, उहो जाहिल अहिड़ी हरकत करे थो। ठीकु, तव्हां त यार समझदार हो, इहो तव्हां जांच त कयो त हीउ माण्हू जो आहे हिन पोस्ट रखी आहे, असां जांच त कयूं। तव्हां अॻ में लिखी था छॾियो, हुनजा गुनाह बि मश्किरा था छॾियो। सो भाउ ख़ुदा जे वास्ते हीअ तव्हांखे हथ था वधूं, रहम कयो अदाकारनि। कॾहिं रूबी अली त कॾहिं केरु तव्हांजो बाबा अदाकारनि छा बिगाड़ियो आहे? मीर मोहम्मद लाखो अलाह हुनखे वॾी ज़िंदगी ॾींदो, हू पंहिंजे ॻोठु वेठो आहे। बाबा मीर मोहम्मद लाखे जो मामो गुज़ारे वियो आहे। तव्हांखे जेकर मीर मोहम्मद लाखे सां मोहबत आहे त बाबा उज़र खाई लाइ ओॾे वञो, मीर मोहम्मद लाखे जो ॻोठु आहे ओॾे वञो। मुंहिंजा बाबा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, मौला तव्हांखे सलामत रखंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, अलाह जो हबीब कंदो। पर भाउ असांखे हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु था कयूं, तीन जांच कयूं, ॾिसो त इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे न आहे। हिकिड़ो जेकॾहिं पोस्ट अहिड़ी रखे थो किनो इंसानु, पर यार तव्हां त समझदार हो, अहिड़ी हरकत तव्हां त न कयो। तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा लख एहसान। जी